क़ुरान करीम लफ्ज़ क़ुरान या क़रअ मां ठहियो या त क़िराअत मां या करन मां। क़रअ जी माना आहे गॾु थियणु। हाणे क़ुरान खे क़ुरान इन लाइ चवनि था त ही सभु अवलीन आख़िरीन इल्मनि जो मजमूओ आहे। दीन ऐं दुनिया जो उहो इल्मु नाहे जेको क़ुरान में न हुजे, सभु इल्मु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नज़्ज़लना अलैकल किताब तिबयानल लिकुल्लि शै। सूरह नहल सिपारो 14। तर्जुमो असां तो ते ही क़ुरान लाथो जेको हर शइ जो रोशन बयान आहे। ॾिसो, हिंदी, सिंधी, बलोच, पठान, पंजाबी, बंगाली, अरबी, अजमी सभिनी जो लिबास, ताम, ज़िंदगी जो तौर तरीक़ो सभु अलॻि अलॻि आहे। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा माण्हू कीअं गॾु थियनि। क़ुरान करीम सभ खे जमो फ़रमाए, उन्हनि जो हिकु नालो मुसलमान रखियो। क़ुरान फरमाए थो हुव सम्माकुमुल मुस्लिमीन। सूरह हज सिपारो 17। तर्जुमो, अल्लाह तव्हांजो नालो मुसलमान रखियो आहे। असीं सभु मुसलमान आहियूं। मोमिन ऐं मुसलमान में कहिड़ो फ़र्क़ु आहे? मुसलमान अल्लाह खे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ऐं क़ुरान खे मञूं था बस। ऐं मोमिन अल्लाह ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं क़ुरान जी ॻाल्हि मञनि था। जीअं माखी मुख़्तलिफ़ बाग़नि ऐं गुलनि जी रस जमा कनि था, सभु रस गॾु थियण बाद उनखे माखी चइबो आहे। मुख़्तलिफ़ मुल्कनि ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सभिनी जो नालो मुसलमान। त अल्लाह जे कलाम क़ुरान पाक अल्लाह जे बंदनि खे जमा करण वारी आहे। अहिड़ी तरह ज़िंदा ऐं मुर्दा उन्हनि खे बि मिलाए छॾियो। मुर्दा जीअरनि खां था फैज़ वठनि, क़ुरान जा ख़तम कढी मुअलनि खे बख़्शिराइनि था, ईसाल सवाब मोकिलनि था। जीअरा माण्हू क़ुरान करीम जी बरकत सां गौस कुतुब वली बणिया। उन्हनि जो फैज़ बाद वफ़ात बि जारी आहे। जेकॾहिं क़िराअत मां ठहियो त उन जी माना आहे पढ़ियल शइ। त क़ुरान उन करे चयो वञे थो त जेकी अंबिया किराम खे किताब या सहीफ़ा अल्लाह ताला जे तरफ़ां लिखियल अता थिया, क़ुरान करीम पढ़ियल नाज़िल। सो अहिड़ी तरह हज़रत जिब्राइल अमीन हाज़िर थींदो ऐं पढ़ी करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॿुधाए हलियो वियो। यकीनन पढ़ियल क़ुरान जो नाज़िल थियणु लिखियल खां अफ़ज़ल आहे। जेतिरे क़दुरु क़ुरान करीम पढ़ियो वियो आहे, पढ़ियो वञे थो, एतिरे क़दुरु का बि दीनी या दुनियावी का बि किताब नथी पढ़ी वञे। छो त इंसान का बि किताब लिखंदो त थोरनि माण्हुनि ताईं पहुचंदी या हिकु अधु दफ़ो पढ़ी वेंदी, कुझु ज़माने गुज़रण बाद ख़तम थी वेंदी। पर क़ुरान करीम जी शान ॾिसो त सॼे आलम तरफ़ आयो, सभु माण्हुनि पढ़ियो, वरी वरी पढ़ियो, अकेले में पढ़ियो, जमात सां पढ़ियो, तरावीह में पढ़ियो, शबीने में पढ़ियो। एॾी अज़मत ऐं शान सां को बि किताब न पढ़ियो। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त मुसलमाननि पढ़ियो ऐं काफ़िरनि बि पढ़ियो। हिकु दफ़े रामचंद्र आर्या सदरुल अफ़ज़ल रहमतुल्लाह अलैहि ताला खे अर्ज़ु कयईं, साईं मूंखे क़ुरान करीम जा 14 सिपारा यादि आहिनि, तव्हां ॿुधायो त तव्हांखे असांजो किताब वेद केतिरो यादि आहे। हज़रत मौसूफ़ फरमाइश त इहो असांजे क़ुरान जो कमाल आहे जो दोस्त त दोस्त पर दुश्मननि जे सीने में बि पहुची वियो। तव्हांजी वेद जी कमज़ोरी दोस्तनि जे दिलनि में बि घर न करे सघियो। तव्हांजे चवण मुताबिक़ त वेद खे किरोड़े साल थिया आहिनि ऐं दुनिया में आहे पर हिंदुस्तान खां ॿाहिरि न निकितो आहे। ऐं क़ुरान खे दुनिया में आहे कुझु सदियूं थियूं आहिनि, सॼे आलम में पहुची वियो। जेकॾहिं क़ुरान करन मां ठहियो त करन जी माना आहे मिलणु ऐं गॾु रहणु। हाणे इन खे क़ुरान इन करे चयो वञे थो, हक़ ऐं हिदायत हिन सां गॾु आहे। सूरतूं आयतूं गॾु गॾु आहिनि, का बि कंहिंजी मुख़ालिफ़ न आहे। हिन में अक़ीदो, अमल ऐं अमल में इख़लाक़
सियासत, इबादतूं, मामलात सभु कुछ आहे मुसलमाननि सां हर वक़्तु गॾु आहे। दिलि में, ख़्याल में, ज़ाहिरी उज़वनि सां गॾु, बातिनी उज़वनि सां दिलि में पहुतो। इंसान खे मुसलमान कयईं, हथनि पेरनि, नक, कन, ज़बान वग़ैरह खे हराम कमनि खां रोकियईं, हिलाल कमनि में मसरूफ़ रखियईं। मतिलबु त मथे खां वठी हर उज़वे ते पंहिंजो रंग ॼमायईं। पोइ ज़िंदगी जे हर हाल में गॾु ॿार सां नंढपिण, जवानी में, पुराड़प में गॾु, पोइ हर जाइ ते गॾु, तख़्ते ते, घर में, मस्जिद में, हर हाल में गॾु, वरी मरण बाद बि पढ़ंदे ऐं ॿुधंदे मरे। क़बर में गॾु, सहाबा कराम खे क़बर में बि क़ुरान पढ़ंदे ॿुधो वियो। हशर में गॾु गुनाहगारनि खे ख़ुदा खां बख़्शिराइण में गॾु, पुलसिरात नूर जी सूरत में गॾु। मुसलमाननि अॻियां अॻियां हलंदो, जॾहिं मुसलमान जन्नत में पहुचंदो त फरमायो वेंदो, पढ़ंदो ऐं चढ़ंदो वञे। हिन जो ॿियो नालो आहे फुरक़ान। हीउ लफ़्ज़ फ़र्क़ मां निकितल आहे। फुरक़ान इन करे चयो वञे थो, हक़ ऐं बातिल में, कूड़ ऐं सच में, मोमिन ऐं काफ़िर में फ़र्क़ु फ़रमाइण वारो। क़ुरान बरसात वांगुरु आहे। इंसान मुख़्तलिफ़ ज़मीन, मुख़्तलिफ़ ॿिज लिकाए छॾींदो आहे। कंहिंखे ख़बर न हूंदी त कहिड़ो ॿिज किथे आहे, पर बारिश थींदी, जेको ॿिज जिथे दफ़न हूंदो उतां उहो ॿूटो थी निकिरंदो। त बरसात ज़मीन जे अंदरूनी तुख़्म खे ज़ाहिर करे थी। अहिड़ी तरह रब पंहिंजे बंदनि जे सीननि में हिदायत, गुमराही, सआदत, शक़ावत, कुफ़ुर ऐं ईमान जा मुख़्तलिफ़ तुख़्म अमानत रखियल आहिनि। क़ुरान नाज़िल थियण बाद सिद्दीक़ अकबर ऐं अबू जहल, उमर फारूक ऐं अबू लहब में फ़र्क़ु ज़ाहिर कयो। क़ुरान जा 32 नाला आहिनि। क़ुरान पाक जो नाज़िल थियणु पहिरियां लोह महफ़ूज़ खां पहिरें आसमान ते नाज़िल थियो। हिकु दफ़ो रमज़ान में शब क़दर रात में क़ुरान फरमाए थो, शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान, सूरह बक़रा। इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, तर्जुमो बेशक असां इन खे शब क़दर में लाथो। कोई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां तक़रीबन 23 सालनि जे अरसे में थोरो थोरो बेक़द्र ज़रूरत ईंदो रहियो। सुभान अल्लाह।